Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास सांजे अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। काका मुझो को भी डो ना है पर मां पोइ बि तोखां माफ़ी थो घुरां, मूंखे माफ़ कर। अरे टिकड़ ॻाल्हाए छा थो जॾहिं तुंहिंजो ॾोह ई कोन्हे को त पोइ माफ़ी छो थो वठे? उहो रईस बचल खान बाबे ते ज़ोर भरियो आहे त राणू वञी आसूदे खां माफ़ी वठी अचे, उनजे करे। मियां तव्हांजे मथां कोई बि जोड़ कोन्हे, मां मुनपसंद माण्हू आहियां, सम्झी? मां बचल खान सां वञी पाण ॻाल्हाईंदुसि त सरकार जेको माण्हू मुंहिंजो ॾोही आहे मूंखां उहो ई माफ़ी वठे, सम्झी? काका मां ॾोही आहियां, मां ॾोही आहियां। केतिरो शर्मंदो थो थिए, हा? अड़े जेकॾहिं टिकड़ अहिड़ियूं शरारतूं न करें त अॼु शर्मंदो थियणो पवई आहे। मियां वॾो थी वियो आहीं, हाणे कुझु सुधड़ बि सही। काका आसूदा मूंखे माफ़ कई। राणा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ, हाणे माफ़ी घुरे थो पर जे साड़ में वरी ॿीहर भितण आहे ई त पोइ सम्झे पाण थो यार, ॻाल्हि सिधी थी। काका मूं जॾहिं भींड हयां ई न आहिनि त मां ॿीहर छो हणंदुसि? टिकड़ केॾो अख जो पको आहीं, माफ़ी बि वठी थो, चोरी बि नथो मञी। परमेश्वर पथरी रखजांइ, मुंहिंजो तुंहिंजे मथां को बि एतबार कोन्हे, सम्झी? काका मूं तौबा कई, भींड त छा मां ॿीहर तव्हांजी घिटी मां गुज़रंदसि बि कोन। अरे टिकड़ चवीं थो त माफ़ी ॾियां थो पियो, पर जंहिं माण्हू में शरारत जी आदत पयल हूंदी नी, मरंदे मरी वेंदो, उहा शरारत जी आदत ख़तमु कोन थींदसि, सम्झी? काका आसूदा हाणे मां तोखे छा चवां ऐं कीअं सम्झायां? बसि जेका बि ग़लती आहे मूंखे माफ़ी ॾे त मां हितां खिसकां। मां हिन दफ़े तोखे माफ़ कयुमि, पर जे अॼु खां पोइ ॿीहर भितड़ लॻा त पोइ यार सम्झे पाण थियो। राम राम। अलाए केरु थो भींड हणे? मां सम्झा थो त जेसि ताईं इहो न पकड़ियो त पक मां पादर खाईंदुसि। फकीराणी, हींअर बचल खान जा ॿई हथ असांजे छोरे जे कननि में हूंदा। असुल ड्रू ड्रूआ पवंदी ईंदासीं, ड्रू ड्रूआ ॼणो बचल खान पींघो थो पियो लोॾे। मूंखे त सम्झ में ॻाल्हि नथी अचे, छो अची मूं वारो छोरो बुछड़ो थियो आहे? अलाए कॾहिं सुधरंदो, मूंखे त का ख़बर ई नथी पवे। फकीराणी रुगो इहा ख़बर पए त इहा शरारत आहे कंहिंजी। तव्हां पंहिंजे पुट खे पादर लॻण ते केॾा ख़ुशि पिया थियो? ख़ुशि इन करे नथो थियां जो छोरे खे पादर लॻंदा, पर ख़ुशि फकीराणी इन ॻाल्हि ते थो थियां त इहो बचल खान छोरे खे सुधारींदो, बाक़ी असांजी सही जाइ कान्हे। चवंदा न सोटी हुजे साण गॾु गोही न करे। अची वियो ख़ैर सां। अबाब अची विया न? ॾे ख़बर आसूदे मल वटां थी आहे, छा चयो उन्हे? हा मां आसूदे मल चयो त तूं रोज़ ईंदो कर, मूंखे अकेले मानी वणे कोन थी, रोज़ अची मूंसां गॾु मानी खाई वेंदो कर। हो त सही, तो ठरव ते मानी खाधी हूंदी, पर ॿुध, टायरनि वारा खाधई या चमड़े वारा खाधई या चंपलनि वारा खाधई? हा बाबा, टायर खाधमि, टायर। राणा तूं छॾ हिननि खे, इहो ॿुधा त उते छा थियो? इहो आसूदो मल दां खणी वियो बचल खान ते त राणू असांजे घर में भींड थो हणे। तोखे न हया न शर्म अथई? उमिरि पंहिंजी ॾिठी अथई, हिन उमिरि में मथे तो पराए घरनि में भींडियूं चलाईंदो। फकीराणी या छोरे खे नंढड़े लाइक़ खां आदत पियल आहे, जेका अञा नथी छॾेसि। बाबा मां आसूदे मल मां त जान छॾाए वेंदुसि, पर तव्हां मां जान छॾाइण ॾाढो ॾुखियो आहे। सही तो चवी राणा, मता को शायद बीहे या ना बीहे, पर ही ॿई त शायद बीहंदा ज़रूर। सुरठ अम्मा ऐं बाबा ख़ुशि बि तॾहिं ई थींदा जॾहिं मूंखे को ॿियो पादर हणे। निभागो वई, वॾो निभागो वई। असीं चाहींदासीं तूं मोचड़ा खाई, असीं चऊं था तूं सुधरी पओ, सुधरी पओ। फकीराणी, जंहिं ॾींहुं न असांजो छोरो सुधरियो उन ॾींहुं पिनी सिनी किथां पटे सटे हिन छोरे खे 1000 रुपए जो हार ॿिचे में ॾिनसि। सोबारा, तो मूंसां वाइदो कयो हो त रुगो सांवल खे मूं ताईं पहुचण ॾियो, पोइ मां सांवल जो अहिड़ो हशर कंदुसि जो दुनिया ॾिसंदी।
हाणे ॿुधाए, सांवल तो वटि आयो, छोकिरीअ खे वठी आयो, छोकिरीअ खे तो वटि छॾे वरी हलियो वियो, तो उनखे छा कयो? मूं सांवल खे वापसि वञणु ॾिनो। सुठो कई, तो सांवल खे वापसि वञणु ॾिनो। पर हाणे मूंखे ॿुधाए त तूं छोकिरीअ खे वापसि कंदे या इते ई विहारे वेहंदेसि? करम ख़ान, ही उहे सवाल आहिनि जन जो जवाब ॾियण मां लाज़मी नथो सम्झां। इन मां साफ़ ज़ाहिर आहे त तूं छोकिरीअ खे वापसि कंदे। करम ख़ान, तूं मूंखे इहो ॿुधाए त जेकॾहिं तुंहिंजी न्याणी हुजे हा ऐं उनजी शादी थियल हुजे हा त तूं उन्हनि सां कहिड़ो वर्ताव करीं हा? सुभारा, शादी त परे जी ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं मुंहिंजी का न्याणी हुजे हा न त मां उनखे दुश्मन जे दर ते छॾण जी ग़लती कोन कयां। करम ख़ान, बहितर इहो थींदो त तूं मुंहिंजे घरू मसइले में न अच। मां ॼाणियां, मुंहिंजो कमु ॼाणे, तुंहिंजो कुझु बि न वञे। ऐं हा, जेकॾहिं मूं नुक़सान बि खाधो न त बि तुंहिंजे हिन दर ते हली कोन ईंदुसि। सुठो कई सोभारा, जो तो मूंखे पंहिंजी हद ॿुधाए छॾी। हाणे तुंहिंजो रस्तो अलॻि, मुंहिंजो रस्तो अलॻि। भुलिजी बि कॾहिं कंहिं कम कार लाइ मूॾे न अचिजांइ। ईअं सम्झ त हाणे तुंहिंजे लाइ मुंहिंजी ओताक जा दर हमेशह हमेशह बंदि थी विया। करम ख़ान, ॿुधो कोन अथई छा त हिकु दर बंदि थींदो आहे त 10 दर खुली वेंदा आहिनि। ॿीहर मां न ईंदुसि हिन दर ते। वञण खां पहिरियां हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। अॼु खां पोइ पंहिंजो हर कदम संभाले रखजांइ। मता सुभाणे मूंखे मयार ॾीं त करम ख़ान ॿुधाइण खां सवाइ दाव करे वियो। मुंहिंजो खून तोखे माफ़ हूंदो करम ख़ान। करम ख़ान जे कहर खां अॼु ताईं केर बि बची न आहे सघियो। नातू सादिक जो चवण आहे त लीमो हिन जो शाहिद आहे। लीमे पंहिंजे अखियुनि सां छोकिरीअ खे तोखे क़तल कंदे ॾिठो आहे। बाबा साईं, ख़बर न आहे त सादिक लीमे खे अलाए कहिड़ी लालच ॾिनी आहे। ओचितो लीमो शादी ॾियण लाइ तयारु थी वियो आहे। सादिक जी छोकिरीअ खे गुम थिए अलाए केतिरो वक़्तु गुज़रियो आहे ऐं लीमो बि उते मौजूदु हुयो। पोइ ओचितो लीमे खे शादी ॾियण जी छो सुझी? यकीनन सादिक हुनखे लालच ॾिनी हूंदी। नातू ॻाल्हि ॿुध कन खोले। लीमे खे लालच मूं नाहे ॾिनी। लीमे खे जेकॾहिं कंहिं लालच ॾिनी आहे न, उहो तूं आहीं। तो ॾिनी आहे हुनखे लालच। लीमे खे तव्हां पैसा पासींदा पिया अचो न। जॾहिं हुन ॾिठो त तव्हां हुनखे पैसा कोन ॾींदो ऐं मौक़ियो वठी तव्हां हुनखे मारे छॾींदो, मौत जे भउ खां लीमे जो ज़मीर जागी पियो आहे। सादिक, जेकर लीमो सचो आहे न त तोखां पहिरियां इहा सॼी हक़ीक़त पंहिंजे भाउ ख़बर खे ज़रूरु कई हूंदई। हा ख़बर कर ख़बर। मां त इहा ॻाल्हि तव्हांजे वातां पहिरियों दफ़ो थो ॿुधां। मूंखे त का ख़बर कोन्हे। ख़बर तोखे सभु ख़बर आहे। या तूं बि लालच में अची ॻाल्हि खे फेराई थो, या वरी ॾातू वारनि जे ख़ौफ़ खां तूं पंहिंजी ज़बान नथो खोली। अजायूं ख़बरूं न कर सादिक। लीमे खे वठी अच,
जेकर लीमो असांजे मथां शायदि ॾिए थो त असांजो खून तोखे माफ़ आहे, पर हाणे जेकॾहिं लीमो असांजे मथां न बीठो त पोइ सादिक सॼो हिसाब किताब असां तोखां वठंदासीं, छाकाणि त तो असांजे मथां खून जो अजायो इल्ज़ाम हयो आहे। दातू कान लीमो हिन वक़्त हिते मौजूद न आहे। जॾहिं शायदि नाहे आयो त पोइ असांखे घुराइण जो कहिड़ो मक़सदु आहे? दातू देर या सवेर हक़ीक़त जी ख़बर त ज़रूर पइजी वेंदी, ऐं पोइ उन ॾींहुं ॾोहारी जो ॾाढो बुरो असरु थींदो। बाबा साईं, असां पाण चाहियूं था त ॾोहारी ज़ाहिर थिए, घटि में घटि सादिक जे इल्ज़ाम मां त जान आजी थींदी। हर चौथे ॾींहुं असांखे ॻाल्हाइण लाइ घुरायो वेठो आहे। बाबा साईं, हाणे असांखे इजाज़त आहे या अञा असां में कमु आहे? ठीकु आहे बाबा, तव्हांखे इजाज़त आहे। सादिक, जॾहिं लीमो हिते मौजूद ई न हो त पोइ हिननि खे तो छो त घुरायो? बाबल साईं, लीमे खे दातू ऐं पीराणे गुम कयो आहे। ॾिसजो, तमाम जल्द लीमे खे मां पाण ॿिन्ही जे क़ैद मां आज़ाद कराए तव्हांजे साम्हूं पेश कंदुसि। जेकॾहिं लीमो हिननि जे क़ैद में आहे न त लीमे जो हिते ज़िंदा अचणु ॾाढो मुश्किल आहे। बाबल साईं, ख़ुदा जे वास्ते मुंहिंजे भाउ लीमे खे बचायो, इहो हिकिड़ो ई त भाउ आहे मुंहिंजो पगदार। कुछ कोन थींदो लीमे खे, तुंहिंजो साह न वञे। कमला कमला, राम 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 राम, कहिड़ो ज़ालिम ज़मानो अची वियो आहे। हो फ़क़ीर जो ॿारु, ॿाहिराणियूं चिराड़ तूं। हे त शुकुर करजो मां अखियुनि सां ॾिसी वरितोमांसि। जे न ॾिसांसि हा नी त ॻोठ जो को बि माण्हू एतबार ई कोन करे हा त फ़क़ीर जो ॿारु एॾी चिराड़ त कंदो आहे, भितड़ो छलींदो। हा साईं, मूंखे त अञा ताईं एतबार नथो अचे त को राणो अहिड़ी शरारत करे सघे थो। चोर ज़ाहिर थी पियो कमला, चोर ज़ाहिर थी पियो। जेकॾहिं इहो ज़ाहिर न थिए हा न, उहो ॿियो हुजे हा न त वरी इहा हरकत करे हा। हाणे कन ई ठड़ी पिया। हा साईं, बसि भॻवान बचाए अहिड़नि शरारती माण्हुनि खां। कमला, मूंखे त वॾो वेसुड़ो आहे त अलाए छा थींदो यार। ॾींहों ॾींहुं इंसानु पंहिंजो किरदारु ख़राबु पियो कंदो वञे, होश विञाईंदो पियो वञे। अॼु इहा हालत आहे त माण्हू माण्हूअ खे कोई हुनजो माछ पियो खाए। कमला, अॻिते अलाए छा थींदो। ईश्वर सभिनी खे सम्झ ॾे साईं, बाक़ी हाणे हीअ दुनिया रहण जहिड़ी नाहे रही। अड़े साईं, असां त पंहिंजो वक़्तु इज़त सां पूरो कयो आहे। कमला, कुझु गुज़री वई आहे, कुझु गुज़री वेंदी। हा साईं, राणे सां बचल खान वॾी जुठ कई आहे, तॾहिं त हली अची असां खां माफ़ी वरिती अथई। सच त इहो आहे कमला त जेकॾहिं बचल खान जहिड़ा मोतबर हिन ॻोठ में न हुजनि ऐं उनजो हथु असांजे मथां न हुजे आशीर्वाद, त ॻोठ जा इहे ठिकरा भितड़ माण्हू असांखे हिकिड़ो ॼाड़ो बि न ॾियनि। पर इहा त महिरबानी आहे मालिक जी जो अहिड़ो माण्हू हिन ॻोठ में पैदा कयईं। घुर मां वञा थो मूमल खे वठण जे लाइ। जेकॾहिं बाबा बचल खान मुंहिंजो तव्हां खां पुछे न त हुनखे ॿुधाए छॾिजांइ त शाम देर सवेर जो मां ईंदुसि। ठीकु आहे, मां ॿुधाए छॾींदीमांसि, पर तव्हां उते राति न रहिजो। थी सघे थो त उते राति रहण जे लाइ तव्हांखे मूमल चए बि, पर मोटी अचिजो। ऐं जेकॾहिं उहो उते रहणु चाहे थी न त मां मोटींदुसि। मां उते राति छो रहंदुसि? जेकॾहिं मूमल आई त मां हुनखे वठी ईंदुसि। मूंखे ख़बर आहे त मूमल उते बेज़ार ई हूंदी। मूमल त हिते बेज़ार हुई, हुते छो बेज़ार थींदी? सावल सच पुछी न त शादीअ खां पोइ कंहिं बि औरत खे पंहिंजे माउ पीउ जे घर मज़ो नाहे ईंदो। हूअ कुझु ॾींहुं पंहिंजे माउ पीउ जे घर वेंदी त ज़रूरु आहे, पर हर औरत जे दिलि में आंध मांध हूंदी आहे त हाणे मां पंहिंजे मुड़ुस जे घर वञा। हाणे मां सम्झी वियुसि, तॾहिं त तूं पंहिंजी माउ पीउ वटि रहण कोन ईंदी आहीं। सावल, छा कंदसि मां उते रही, जॾहिं त असांजो घर सां गॾियो पियो आहे। जॾहिं बि अमाए बाबा जी सिक लॻंदी आहे वेंदी आहिनि मिलण, कुझु घड़ियूं मिली मोटी ईंदी आहे। पूरा
मिली अचण में ऐं रहण में वॾो फ़र्क़ु आहे। मां मूमल खे वापसि वठी थो अचां, मोटी अचे तोखे बि तुंहिंजे माइटनि में छॾे ईंदुसि, बसि न। सांवल मूं मां बेज़ार थियो आहीं छा? तो मां बेज़ार न आहियां हुर। तव्हां जेकॾहिं ॿई हिते हूंदियूं आहियो न त हिक ॿिए सां ठहंदियूं न आहियो। इन करे हिकिड़ी ईंदी ऐं ॿी वेंदी। वाह साईं वाह, इहो त ॾाढो सुठो सोचो अथव। जेकॾहिं इन ते तव्हां ई अमल कंदव न त तव्हांखे साईं ॾाढो सुकून मिलंदो। चरी मां मज़ाक थो कयां, तोखां सवाइ त मुंहिंजो हिकिड़ो पल बि हिन घर में न गुज़रंदो। अल्लाह साईं करे त मुंहिंजी हीअ हयाती बि तोखे मिले, ता हयाती हीअ असां ॿिन्ही जो प्यार ई बरक़रार रहे। पंहिंजो ख्यालु रखजांइ। मोहब्बत मीरास असांजी। लीमे खे हथ करण असांजी ज़िम्मेदारी आहे। जेकॾहिं न ॾातू ऐं पीराणे लीमे खे उपट मारे छॾियो आहे त पोइ मां उन्हनि ज़ालमनि जे ख़िलाफ़ सबूत हथ न करे सघंदुसि। भाऊ सादिक, लीमो अखियुनि ॾिठो शायदि आहे, ॾातू उनखे कॾहिं बि कोन छॾींदो। इहो ख़ौफ़ मूंखे बि आहे। इन्हीअ करे तव्हां ॿिन्ही खे त चवां थो त ॾातूअ जे छाड़तनि ते हर वक़्तु नज़र रखणी अथव। भाऊ सादिक, असां त अनवर ऐं खमीसे ते नज़र रखी सघूं था, पर ॾातू ऐं पीराणो तव्हांजे ॻोठ जा आहिनि, उन्हनि ते तव्हांखे नज़र रखणी पवंदी। उहे रोल खोल कंहिंजा बि न आहिनि, कंहिं बि ॻोठ जा न आहिनि। कॾहिं हिते त कॾहिं हुन ॻोठ ॾे। उन्हनि जो को बि ठिकाणो न आहे, को बि घर घाट न आहे। मां पूरी कोशिश कंदुसि उन्हनि ते नज़र रखण जी, पर तव्हां ॿई खमीसे ऐं अनवर ते नज़र रखजो। ऐं मूंखे पूरी पक त लीमो उन्हनि जी क़ैद में आहे। जेकॾहिं लीमो उन्हनि वटि आहे पोइ हिकु ॿिनि ॾींहंनि में पूरी जांच करे तव्हांखे ॿुधाईंदासीं। ॾातू ऐं पीराणो ऐं मुंहिंजे विच में जेको झड़ो हले पियो, उन जे विच में इहो खमीसो ऐं अनवर न अचनि। इहा ॻाल्हि तव्हां ॿई वञी उन्हनि खे सम्झाए अचो ऐं मयार लाहे अचो त तव्हां विच में छो आया हो झड़े में। झड़ो मुंहिंजो ई ॾातू जो थो हले न, तव्हां छो विच में आया आहियो। इहा मयार लाहे अचिजो। छा सम्झो? मयार लाहिण खां पोइ बि जेकॾहिं न सम्झिया न त पोइ पाव पलांद इन खमीसे ऐं अनवर खां बि वठंदुसि, पर सभ खां पहिरीं इन लीमे खे हथु करणो आहे। भाऊ सादिक, तव्हां बेफ़िक्र थियो, अल्लाह कंदो त असां जल्दी लीमे ताईं पहुची वेंदासीं। हिकु भेरो रुगो लीमो ॾातू ऐं पीराणे ते शाहिदी ॾे, उन खां पोइ जेको मां ॾातू ऐं पीराणे जो हशर कंदुसि, पूरी दुनिया ई तर ॾिसंदो। छो त नांग जो कखियल बची सघे थो, मुंहिंजो डंगियल बची नथो सघे। बाड़ी ॾाढो बुखार आहे, मथे में सूर बि ॾाढो आहे। छरी का पिट त कनाई थी, आई त वॾी कारा ज़बानी, लॻे थो त ही बुखार मुंहिंजो सिर खणंदो मुंहिंजो। बस कर हाणे, बस कर, कोन थो सिर खणे, बुखार त लही वियो त ये नमूना न कंदो कर। हाँ ही वठ गोरी खा खा। अरे 8 सुबुह मर्दान सां गोरियूं खाई चुको आहे, पेट में तो रखे वरी नाई गोरी। वठ पानी। राणा ॾिस त सही, पुपड़ कीअं ॿारनि वांगुरु दाऊं थो करे।
मूंसां लॻी पई आहे ते कारीगारी कर तव्हां घर पहुची जे लॻे अड़े रड़ा हिनखे वठी बाबा हिनखे वठी वञो बाबा असीं घर छॾे किराए वेंदासीं। अरे बाबा बस कयो तहीं तो बस कयो न। पोढ़ो माण्हू ॿार जी आचार आहे, जेकॾहिं हिन मोए खे आथत नथा ॾियोसि न त टोकूं त न कयोसि न, किलोसि त न छितो अॻ ई लॻो पियो आहे। अमा असां कहिड़ियूं टोकूं कयूं न बाबे ते, ईअं ई त चऊं था त तूं पाण ॾिस बाबे जूं दाऊं ॿुध, भला बुखार में कोई एॾियूं दाऊं कंदो आहे? अमा बाबे खे बुखार घटि शीकरो थी वियो आहे, पाड़े वारा त इहो ई सम्झंदा न। अलाए राणो पंहिंजे पीउ खे मारे पियो अलाए छा। अरे छोरा छोरा हितां महिरबानी करे पेर ठाहे, छो जे मूंखे बेज़ार कयो अथई? अॻे मूंखे बुखार छितो करे छॾिया, तूं वरी होश मां हेठो थो कढी। अरे बस कर तूं छॾ इन्हनि खे, छो थो इन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधी? तूं सवड़ विझी सुम्ही पओ, पघार ईंदई न सही थी वेंदे, बस कर। मुंहिंजा मालिक को मुंहिंजी रहम कर, हिते त वेझो को डॉक्टर बि कोन्हे। अरे राणा को भला जानवर नालो डॉक्टर वठी आ। राणा हल त हली पाण किथे पासे में वियो, न त पुपर दाऊं अञा कंदो। न हल। अड़ी छोरी मां ख़ुशीअ खां कोन थो भौंका, बुखार मथे ते चढ़ियो आहे, लॻे थो त 300-400 डिग्री बुखार मथी। तो भाई डिग्रियूं वेठो गणे आ, कुछ कोन थई। सुम्ही पो सवड़ विझी सुम्ही पो, पघार ईंदई लही वेंदई। पीराणा हाणे खतरो डरी वियो आहे, ऐं हाणे लीमे जो बि वक़्तु अची वियो आहे, त हुनखे कजे हाणे दरिया बादशाह हवाले। दातू खान लीमो तो चवे त मूंखे सिर जी दान ॾियो, बाक़ी तव्हां जीअं चवंदव न मां तीअं कंदुसि। खमीज़ा तूं हुनखे सम्झो ई कोन्हे को, हिते त चवे थो, पर जॾहिं हिन मां हथ कढियोसि न वापसि वियो न त शींहुं बणिजी वेंदो शींहुं। इन जी छा मजाल आहे? अञा बि तव्हांजे ख़िलाफ़ शायदि ॾींदो? तूं छा थो चईं पीराणा? कयूंसि पूरो या वञण ॾियूंसि? दातू खान जी असां ने लीमे खे ज़िंदा छॾियो न, असां लाइ वरी साॻी बाहि ॿारींदी। पीराणा खान हेॾी मार खां पोइ बि कंहिंसां ॻाल्हि कंदो छा? रुगो हिन दफ़े हुनखे माफ़ कयो। ठीकु आहे, लीमे खे छॾियूं था, पर पहिरियां हुन खां कसम खणायो ऐं पोइ छॾियो लीमे खे, का बि शायदि न ॾींदो। हिन लाइ सादिक या बचल खान केॾो बि ज़ोर भरनिसि न असां मथां शायदि ॾियण जी, त ही शायदि न ॾींदो, अहिड़ो कसम खणायोसि। दातू खान हो त कसम खणण लाइ तयार आहे, मौत जे ख़ौफ़ खां। वो त चए थो जी आहे त जहान आहे, छा कंदुसि मां अहिड़नि पैसनि खे? खमी साहब जी कया दातू खान? लीमे खे सिधो दरगाह ते वठी वञो ऐं उन मथां भलो साईं रखो, कसम खणायोसि, पोइ तव्हां भले लीमे खे छॾे ॾियो। त पोइ ठीकु आहे दातू खान, ईअं ई कयूं था। दातू खान सुठो ईअं न आहे त लीमे खे हिते ई पूरो करे छॾियूं हा? ईअं करण सां पीराणा बचल खान जो शक असां मथां अञा बि वधी वेंदो। हाणे त बचल खान जे आॾो सादिक ई कूड़ो थींदो। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।